शुक्र कजासी सुकरीं जीअरे जानी यार। शुक्र कजासू सुकरीं जीअरे जानी यार। अची वेठे जनी वट में, वेठे जनी वट में कोड़े छा करार। धणी किज मधार पाड़ो तुल प्रेम खां। माना हिन बैत ॿुधण खां पोइ ईअं थो लॻे त माण्हू इत्मीनान जो साह थो खणे। ॿ माण्हू ज़िंदगी में मिलिया आहिनि ऐं ॾाढो इत्मीनान जो साह था खणनि। हाणे हिकिड़ो माण्हू चओ त शुक्र आहे ख़ुदा जो त असीं गॾिजी वियासीं, पाण में मिली वियासीं। शुक्र गॾियासूं सुकरीं जीअरे जानी यार। वेठे जनी वट में कोड़े छा करार। धणी किट मधार पाड़ो तेरी प्रेम खां। जिन माण्हुनि जे पाड़े में वेहण सां या जिन माण्हुनि जे ज़िंदगी में अचण सां कहिड़ी माण्हू ख़ुशी थी थिए माण्हू। ऐं दुआ थो करे त ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा साईं, अहिड़नि भलनि माण्हुनि खां, अहिड़नि भलनि माण्हुनि खां मुंहिंजो जेको आहे पाड़ो जुदा न कजे। इन्हनि खां मुंहिंजी जुदाई न कजे। न हो मूंखां जुदा थियनि, न आउं उन्हनि खां जुदा थियां। ॻाल्हि पे हली त माण्हू खे जेसि ताईं ज़िंदगी जो मक़सदु आॾो न आहे, माण्हू जो आॾो को गोल कोन्हे, को टारगेट कोन्हे को, त उहो माण्हू केॾांहुं वेंदो। हिकिड़ो माण्हू मुसाफ़िर आहे, सफ़र में हले थो, केॾांहुं थो वञे ख़बर न आहे। भई छा रुॻो ज़िंदगी जो मक़सदु इहो हलण ई आहे, रुॻो पियो हले माण्हू, माण्हू ॼमे, पोइ खाए पीए, वरी हिकिड़ो ॾींहुं वरी जान छॾे वञे हलियो। पर पुछां निशान छा छॾे वञे? कि माण्हू जेके ईअं अचे ईअं हलियो वञे, इहे सॼी चंड तारा अॻे पिया चिमकंदा हुआ, हाणे पिया उभरंदा ईंदा वेंदा। पर माण्हू जो आयो आहे, माण्हू खे जेको हेॾो अकुलु मिलियो आहे, हेॾो जेको इल्मु मिलियो आहे, हेॾो जेको मर्तबो हेॾो मिलियो आहे, मान मिलियो आहे, त उन माण्हू जी का ख़ुशूसियत आहे। उन माण्हू जी ख़ुशूसियत इहा आहे त उन माण्हू जे ज़िंदगी जो को मक़सदु आहे। जीअं जेका ख़ुदा जी जेका ही काइनात आहे, ऐं उन ख़ुदा जे काइनात जो को न को मक़सदु आहे। उन में हीउ जेको ख़ूबसूरत समाज जेको आहे, इंसान जेको जोड़ियो, जंहिंमें ख़ुदा जेको आहे सो इंसान खे जेको आहे सो पैदा कयो आहे। हाणे इन में माण्हू जो ख़ूबसूरत मक़सदु हुअणु खपे। हाणे जेसि ताईं मक़सद जी ख़बर न हूंदी त पोइ माण्हू ख़बर न आहे जेको आहे सो अलाए जेको आहे सो किथां आयो आहे, केॾांहुं वेंदो ऐं केॾांहुं वञिणो हो। ॼण त सॼी ज़िंदगी जो तजुर्बेगार जो शिकार माण्हू थियो आहे। ऐं अञा ताईं ॼण असां तजुर्बनि में गुज़ारियूं था पिया, ऐं अचण वञण जो अख़्तियार त माण्हू खे आहे कोन। पर जेकॾहिं माण्हू ज़िंदगी में अची वियो आहे, जेकॾहिं ज़िंदगीअ में माण्हू, त पोइ माण्हू खे सिलेक्शन करणु खपे। माण्हू खे पंहिंजे ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे उहो मुतयन करणु खपे। जेकॾहिं माण्हू जो मक़सदु मुतयन नथो करे माण्हू, त हाणे कहिड़ियूं शयूं आहिनि, माण्हू छा चूंडे? ख़ुदि माण्हू ख़ुदि जेको आहे सो ॼण त हिकिड़ो मक़सदु। छो त हीअ जेका सॼी काइनात आहे, उन काइनात में जेकॾहिं तव्हां ईअं न, ईअं इन जे करे न जो असीं माण्हू आहियूं, जंहिंजे करे असीं तारीफ़ था कयूं त माण्हू सभ खां वधीक अहम आहे, त न सचपच इहा ई ॻाल्हि आहे कि जेका सॼी काइनात आहे, काइनात में ख़ूबसूरत खां ख़ूबसूरत सभ खां अहम शइ जेका आहे उहा इंसानु आहे। इहा ॻाल्हि ख़ुदा बि करे थो। ऐं जेकॾहिं असीं अहम आहियूं त असांजो मक़सदु छा हुअणु खपे? त असांजे पासे जेको आहे सो वरी बि हिकिड़े पासे माण्हू इंसान थो अचे, ॿिए पासे वारी जेको आहे इंसान जो जोड़ियल जहान आहे, या इंसान जो जोड़ियल जेको माल आहे, मिल्कियत आहे, उहा थी अचे। त असुल ॻाल्हि आहे असांजी सिलेक्शन छा आहे? असांजी हिकिड़ो माण्हू आहे, उनजे आॾो जेको आहे सो इहे शयूं आहिनि, पर हिकिड़े पासे माण्हू आहे, ॿिए पासे माल आहे। हाणे हुनखे जेको आहे सो हुनखे मुखियारी आहे, तूं छा थो खणी? तोखे माल थो खपे तोखे, या तोखे माण्हू थो खपे? हाणे लतीफ़ साईं हिन शहर में ॼण माण्हू खे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु थो ॿुधाइणो आहे। हिकिड़े पासे जेको आहे सो माल आहे, उन माण्हू जो। हाणे तूं या इहो जेको आहे सो माल आहे, उन माल फॻाइण जे लाइ तूं अटकलूं सटकलूं कर। पोइ अटकलूं केसि ताईं वञी सघनि थियूं? लाज़मी उन अटकलुनि में जंहिं माण्हू जो माल आहे, उन माण्हू जो नुक़सान बि थी सघे थो। ऐं थी सघे थो उन में उहो ख़ुदि जेको माण्हू अटकलूं सटकलूं करे थो, त माल ईअं त कोन मुफ़्त में हुनखे मिली वेंदो। थी सघे थो हू उन में पाण जेको आहे खपी खाइजी वञे हलियो।
तंहिंजे करे लतीफ़ साईं थो चवे त माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहुं घुरा सुठो। माना माण्हू माना हिकिड़े पासे दुनिया आहे सॼी, ॿिए पासे ई माण्हू ॿाहिरि थी थो बीहे। छो त शाइर जेके आहिनि उहे हिकिड़ा ख़्वाब ऐं ख़्याल जेके आहिनि से उणींदा आहिनि, उहे तमामु वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, वक़्त खां वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। जेके मुरवजा जेके चालू जेको समाज आहे, चालू जेके माण्हू जूं चाहतूं जेके सदूं आहिनि, उनखां असांजा जेके शाइर, असांजा जेके ख़ासि करे अज़ीम शाइर ऐं असांजा जेके फ़िलासफ़र जेके शाइर आहिनि, जिन माण्हुनि जो मक़सदु इंसान जी ज़िंदगी जेका आहे उनखे चेंज करणु, इंसान जी ज़िंदगी में रिवोल्यूशन आणणो आहे, उहे जेके माण्हू उहे जेको इहा ॻाल्हि सोचीनि था ऐं उहे माण्हू सोचीनि था त असांखे छा खपे, असांखे सिलेक्शन थो करे पियो। माण्हू घुरनि माल, माना हिकिड़े पासे मुक़ाबिलो आहे, माण्हू आहे, ॿिए पासे सुपिरी। माल आहे, ॿियो सुपिरी आहे। हाणे तव्हां माल था खणो, माल जे पासे था वञो या इंसान जे पासे था वञो, उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। लतीफ़ साईं त चवे थो त मूं फ़ैसिलो करे छॾियो। माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहुं घुरा सुपिरी। माण्हू भले जेको आहे 24 कलाक माल जे पुठियां लॻिया पिया हुजनि, सॼी ज़िंदगी माल जे पुठियां लॻिया पिया हुजनि, माल हिते ई रहिजी वेंदो हलियो। हीउ जेको माण्हू आहे इहो माण्हू कमु ईंदो, हिन माण्हू खे पंहिंजो करियो, इंसान सां प्यारु करियो। इहो जेको सुपिरी जेको आहे माना सुठो माण्हू, हिकिड़ो प्री आहे माना नॉर्मल आहे, सुठी ॻाल्हि आहे, आम माण्हू खां वधीक आहे, बहितर आहे। पर सुपिरी माना भलो माण्हू, माना ॼण त लतीफ़ साईं ॿुधाए पियो त ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे उहो भलो माण्हू थियणु, ऐं भलो माण्हू बि अहिड़ो भलो माण्हू थियणु आहे जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चवे थो सभु थियासूं सुपिरी, सभु थियासूं सुपिरी, वियासूं पाणा पंहिंजे ॼाणा रती न रही हेकड़ी। माना माण्हू जूं चाहतूं सदूं अलाए छा हुयूं ऐं अलाए केतिरो माण्हू जो इल्मु हो, पर वरी बि जेको आहे माण्हू फ़ैसिलो इहो कयो त आउं जेको आहे सॼे जो सॼो सुपिरी थी वञा हलियो, माना भलो माण्हू थी वञा हलियो। तंहिं करे लतीफ़ साईं जेका हीअ ॻाल्हि कई त ज़िंदगी जो जेको मक़सदु आहे उहो सुपिरी, माना उहो माण्हू आहे, इंसानु आहे। जेकॾहिं माण्हू तव्हांजो थी वियो हलियो त माल बि तव्हांजो थी वेंदो हलियो। तंहिंजे करे ज़िंदगी जो मक़सदु जेकॾहिं असांजो असांजे आॾो न हूंदो त असांजी ज़िंदगी जेका असां ते अज़ाब थी पवंदी, बार थी पवंदी ऐं बेदिलियाई सां गुज़ारींदासीं। ऐं जेका बेदिलियाई सां ज़िंदगी गुज़ारींदासीं उन में ॾाढा ॾावण ऐं ॾाढा ॾंग। तंहिं करे अचो जी लतीफ़ साईं जो जेको हीउ बैत आहे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु बनाए छॾियो। माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहुं घुरां सुपिरी, दुनिया तंहिं दोस्त तां, दुनिया कंहिं दोस्त तां फ़िदा करियां फ़िलहाल। शाइर थो चवे त फ़िलहाल त हीअ जेका दुनिया आहे, छो त असीं मिल्कियत खे दुनिया सॾींदा आहियूं, जेका मुंहिंजी मिल्कियत आहे माना जेको मुंहिंजे हथ में आहे उहो सॼो जेको आहे क़ुर्बान थो करे। ॿियो ही सॼी दुनिया शाइरनि जी आहे। ऐं चवे थो फ़िलहाल त हीअ जेका दुनिया आहे सॼी थो क़ुर्बान करियांसि, पर ॾिठो आहे तो जेको महबूब आहे जंहिंसां तूं सॼी दुनिया क़ुर्बान थो करीं, जंहिं केसि नाम निहाल पसण तां परे थियो। मूंखे हुनजे नाले ई नाम निहाल करे छॾियो आहे, ज़िंदगी ॾेई छॾी आहे मूंखे जेको आहे सो ॾिसंदासीं पोइ त अलाए कहिड़ियूं क़यामतूं कड़कजो। हाणे इहो आहे ज़िंदगी जो मक़सदु, इन ते गौर फ़िक्र कजो, इन ते ऐं इन ते सोचिजो। इन खां वधीक जेकॾहिं ॿियो को सुठो ज़िंदगी जो मक़सदु आहे, छो त जेकॾहिं माण्हू सुठो थी वियो हलियो त तव्हांजी ज़िंदगी जी तइमीर बि थींदी, तव्हांजी ज़ात बि सुठी थी पवंदी, तव्हांजो समाज बि सुठो थी पवंदो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं हाणे सोचो त नई ज़िंदगी जेका आहे सा उहा कीअं शुरू कजे। नई ज़िंदगी जे लाइ हीउ जेको नओं जेको फ़िलसफ़ो आहे, नओं जेको सफ़र आहे, उन जी ज़रूरत आहे। ऐं तमामु घणियूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं जहिड़ो असांजो हाल आहे। ऐं उन लाइ ज़रूरी आहे त तव्हां हिन पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, जीअं तव्हां असां ॾांहुं अची सघो या न अची सघो, घर में असांजी चिठी तव्हांखे पहुची वञे। महिरबानियूं तव्हांजो, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। वरी ज़रूरु जेको आहे ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।